नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में वॉइस ऑफ खिपरो इत्हाद जे नाले सां नौजवान पारां इत्हाद जोड़ियो वियो। इहो इत्हाद खिपरो तालुके जे लिखियल पढ़ियल शऊर रखंदड़ नौजवान खे NGOs गैस कंपनियुनि पारां नज़रअंदाज करण तोड़े खिपरो जे तालुके जे ॿिनि मसइलनि जी आवाज़ उथारण जे लाइ इहो इत्हाद जोड़ियो वियो आहे त जीअं इलाइक़े जे ग़रीब मिस्किन माण्हुनि जी बिना कंहिं फ़र्क़ जे मालिकी थी सघे। इन खां अलावा वॉइस ऑफ खिपरो जी बॉडी पिणु चूंडिजी वई आहे, जंहिंमें सदर मेहरान सिंधी, नायब सदर जाम जूड़ेजो, सेक्रेटरी अयाज़ राजड़ ऐं ॿिया मेंबर मुतफ़िक़ राय सां चूंडिजी विया आहिनि। जीअं ई असां गुज़िरियल 2 महीननि खां जदोजहद शुरू कई, खिपरो जे अंदरि हिकिड़ो आरज़ी इत्हाद ठाहियोसीं, नौजवान इत्हाद, जंहिंजी ॿी मीटिंग में अॼु फ़ैसिलो थियो त असां कुझु प्राइवेट सेक्टर NGOs वग़ैरह आहियूं, उन्हनि ते मिली करे जदोजहद कई, जेके हिते मक़ामी दोस्तनि जा, मक़ामी नौजवाननि जा हक़ घासिब पे कया उन्हनि। असां सभिनी दोस्तनि अॼु गॾिजी हिते फ़ैसिलो कयो त असां नौजवान इत्हाद खे वॉइस ऑफ खिपरो में कन्वर्ट करे ऐं खिपरो जा जेके बि मसइला हूंदा, ही नौजवान, ही बाशऊर तबिको, उन्हनि सभिनी जे लाइ तहरीक हलाईंदो, जदोजहद कंदो। उन जे लाइ असां पहिरियों जेको आहे, पहिरें स्टेप में असां जेके बि प्राइवेट सेक्टर आहिनि, NGOs आहिनि, उन्हनि NGOs जी ऑफिसुनि में वेंदासूं, सोशल वेलफेयर ऑफिस में वेंदासूं, उन्हनि तां सॼो रिकॉर्ड कलेक्ट कंदासूं जिते वेकेंट पोस्टूं ख़ाली आहिनि, ऐं उन्हनि ते पंहिंजे दोस्तनि जी CVयूं ॾींदासूं। ऐं उन खां पोइ वॉइस ऑफ खिपरो तां असांजी अॼु बॉडी ठही आहे, तंहिंजी बॉडी जो सदर मेहरान सिंधी ऐं सेक्रेटरी अयाज़ राजड़ ऐं प्रेस सेक्रेटरी जेको आहे उहो असांजो आहे राशिद मारी, ऐं असांजो जेको मालियात सेक्रेटरी आहे ऐं उहो आहे ज्ञानचंद कच्छी, ऐं असांजो नायब सदर आहे जाम उमर हयात जुनेजो। कोई तो हो जो परचम लेकर निकले अपने गिरेबान का जालिब, चारों तरफ सन्नाटा है, दीवाने याद आते हैं। ये उहा कोशिश आहे जंहिंजे ज़रिए असीं पंहिंजे मसइलनि जे तह ताईं पहुची सघूं। हिन जदोजहद, हिन काविश जो मक़सदु रुगो इहो आहे त असांजा जेके मज़लूम तबिको आहे जेको पीड़िजे पियो, असीं उनखे इन पीड़ा मां कढूं, उन अज़ियत मां कढूं। असांजा जेके बि हक़ आहिनि सियासत में, समाज में, इल्म में, अदब में, असीं पंहिंजे उहे हक़ वठाए सघूं। हिते ज़िंदगी सॼो हिकिड़ो मसइलो आहे, खाइण खां वठी पीअण, सुम्हणु, गर्ज़ के ज़िंदगी मसइलो आहे, ऐं हिन जदोजहद जो मक़सदु आहे उन्हनि मसइलनि जो हल। जी कुझु महीननि खां जदोजहद हुई, नौजवाननि मिली करे तमामु जेके बेरोज़गारी आहे, बदहाली आहे, समाजी इशू आहिनि, उन्हनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेही गॾु करे के मसइला हल कजनि, कुझु कजे। सो इन ई सिलसिले में असां हिकिड़ो फोरम ठाहियो आहे, जंहिं खिपरो वॉइस ऑफ खिपरे जे नाले सां, जंहिंजो आऊं मूंखे तमामु दोस्तनि में शुक्रगुज़ार आहियां जेके मूंखे जनरल सेक्रेटरी एज़ ए जनरल सेक्रेटरी चूंडियो अथनि। सो आऊं सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां, ऐं सभिनी दोस्तनि जे हिन एतमाद ते पूरो रहण जी कोशिशि कंदुसि, ऐं जेके बि समाजी इशू आहिनि उन्हनि सां, उन्हनि में वधि खां वधि पंहिंजी ईमानदारी ऐं सच्चाई सां कमु कंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।